दुनिया जी तारीख़ आहे हिकिड़ी। उन इमाम शाफ़ई बगदाद मंझा उठ भाड़े ते कयो, जत खे घुराई मूंखे फलाणी जाइ ते छॾे आ। अॼुकल्ह टैक्सियूं किराए ते हलंदियूं आहिनि, अॻे ज़माने में उठ किराए ते हलंदा हुआ। इमाम शाफ़ई उठ वरितो, जत खे चई मूंखे फलाणी जाइ ते छॾे आ। जत किरायो ॿोलियो, उठ काहे आयो। इमाम साहब जॾहिं उठ ते वेठो त मतलब जत खे चई अबा ॻाल्हि ॿुध, चईं चओ। कम पवई त ॻाल्हाइजां, न त मूंसां न ॻाल्हाइजां, मां पंहिंजो कमु कंदुसि। बुख लॻई मानी घुरजां, निंड चई चइजां त सुम्ही पवंदासूं, थकावट थई त आराम कंदासूं, बाक़ी कचहरी मूंसां न कजां। जत चयोसि ठीकु आहे। इमाम साहब रहमतुल्लाह अलैह उठ ते सामान रखी ख़ैर जो उठ उथी रवानो थियो। अॻियां जत वेठो आ, मुहारूं झलियो वेठो आ, इमाम साहब पोयां वेठो आ। जमल उठ रवानो थियो, इमाम साहब बुलंद आवाज़ सां पढ़ियो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अर्रहमानिर रहीम, मालिक यौमिद्दीन, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, इहदिनस सिरातल मुस्तकीम, सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अलिफ लाम मीम, ज़ालिकल किताबु ला रैब फीहि, अला हाज़ल क्यास। ॿियो पारो, टियों पारो, चौथो पारो, पंजो पारो पढ़ंदे 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 ॿ टे ॾिहाड़ा मंज़िल में लॻा। जॾहिं मंज़िल मक़सूद ते पहुता, इमाम शाफ़ई क़ुरान पाक जा 6 ख़तम कढिया। घणा? ॾाढे ॻाल्हायो। 6 ख़तम पूरा कया। जत चुप मानी मल ॻाल्हाए ॿोलाए खाए पीए निंड करे 5-6 ॾींहं मंज़िल ते पहुता। इमाम साहब सामान लाथो, जत खे भाड़ो ॾिनई, अबा हाणे तोखे मोकल आ, का तकलीफ़ त कान आई? चई न साईं, का तकलीफ़ कान। पुटड़ा का तकलीफ़ आई हुजे त माफ़ कजां, हे तुंहिंजो किरायो, हे 2 रुपया वधीक विझाए थो, हाणे तूं भली पंहिंजे वतन वापसि वञ। साहब फरमाइनि था तोखे एतिरी भी ख़बर कान्हे त छापे पढ़ी, छा ॿुधायां? तोखे एतिरी भी ख़बर कान्हे त मां छापे पढ़ियो? जैसे हाओ मेहरबानी करे ॿुधायो। एतिरो मां भी तव्हांखे ॿुधायां थो त तव्हां जेको पढ़ियो पेसो तव्हां 6 दफ़ा पढ़ियो आहे। चओ सुभान अल्लाह। तव्हां जेको पढ़ियो पेसो तव्हां 6 दफ़ा पढ़ियो आहे। इमाम साहब हैरान थी वियो, हिनखे ख़बर भी कान्हे त मूं छा पढ़ियो आहे, पर चवे थो त 6 दफ़ा तो पढ़ियो आहे। इमाम साहब हैरत सां पुछे थो, अबा ॾे ख़बर, तोखे भला कीअं ख़बर पई? जे इमाम साहब मूंखे ॿुधाए त पोइ ॿुधायां। जे मां ॿुधायां थो त मूं अल्लाह जो क़ुरान पढ़ियो आहे। जत चवे तो सही तो 6 भेरा ॾिना आहिनि, मूंखे सॼो यादि थी वियो आहे। इमाम साहब चवे थो छा थो चवीं? ओॾो चवीं थो ख़बर कान्हे, हेॾो वरी चवीं थो 6 भेरा पढ़ियो थी, हेॾो वरी चवीं थो यादि बि थी वियो आहे। चयो तो सही वेही तूं ॿुधी त मां तोखे ॿुधायां। इमाम साहब चादर विछाए वेही रहियो। जत गोॾा भञी अलहम्द खां जो शुरू थियो, वन्नास ताईं 30 सिपारा ॿुधाए वियो। इमाम साहब जे अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया। इमाम साहब फरमाए तो वाह कुरान तो जो मोजज़ो, जेकॾहिं रब करीम जी ज़ात कंहिंजे सीने में मोकिलींदो आहे त ईअं भी मोकिलींदो आहे।
दुनिया के हिसाब में अड़ो मिसाल किथे भी कोन तो मिले। हिकड़ो पढ़े बियो बुधे 6 भेरन में 2 अखर कोन हा 6666 आयतूं 83 पारा कुरान पाक जा हुन के याद थिया। इमाम साहब के चई साईं यो छा है? इमाम साहब फरमायो न तुंहिंजो कमाल आ न मुंहिंजो कमाल आ, यो मुझे मोहम्मद अमीर जे कुरान जो कमाल आ, यो अल्लाह जे कुरान जो मोजज़ो आ जेको तोखे याद थियो आ। मां दुआ कंदो सां तव्हीं मूंखे दुआ कयो अल्लाह करे तव्हांजा बच्चा भी कुरान पढ़न, मुंहिंजे बच्चन खे भी दुआ कयो मुंहिंजा बच्चा भी कुरान पाक पढ़न। रब करीम चल असांजे मोहतरम दोस्त मरहूम मगफूर हाजी मोहम्मद इस्माइल के जन्नत में आला मकाम अता फरमाए, उन जा सगीरा ऐं कबीरा गुनाह माफ फरमाए। इन समूरे जलसे खैर ऐं खैरात कुरान ख़वानी वाइज़ ऐं नसीहत जो सवाब रब करीम उन्हीअ जे रूह मुबारक के पहुंचाए ऐं उन खे क़यामत में रसूलुल्लाह जी शफाअत नसीब फरमाए। अवां भी जेके आया हो अल्लाह पाक तव्हां जी असां जी सबनी जी हाज़री कबूल फरमाए। सभई जो आमीन। हाणे सभई दुआ घुरो। वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह।